नाज़रीन आवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। हमारे जाम शोर खबर ॾिनाऊं त जाम शोर में पाक तुर्क मार्फ इंटरनेशनल स्कूलन तरफां हिसाबन चिठा भेटी इम्तिहान में पोजीशन हासिल कंदड़ शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि में सवा 2 लाख रुपयनि जा इनाम विरहाया विया। पाक तुर्क फार्म इंटरनेशनल स्कूलन लेम्स ब्रांच में इनाम ॾियण वारी तकरीब में मेंबर ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर अहमद तुर्क बेन, एशिया पैसिफिक कॉन्टिनेंट डायरेक्टर मिस्टर हारून, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे रजिस्टर डॉक्टर गुलाम मुर्तजा डायो, डायरेक्टर स्टूडेंट फेस डॉक्टर सजन नालेपोटो समेत मुख्तलिफ स्कूलन के प्रिंसिपल उस्तादन पोजीशन मारंदड़ शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि जे वालिदनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में महिमान तरफां पहिरीं पोजीशन मारींदड़ शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि जे उस्तादनि खे बि एवार्ड ऐं मनताज सर्टिफिकेट ॾिना विया। तकरीब खे खिताब कंदे मेंबर ऑफ बोर्ड डायरेक्टर अहमद तुर्क बेन चयो त तुर्की ऐं पाकिस्तान में अलॻि अलॻि मुल्क ज़रूर आहिनि, पर ॿिन्हिनि जूं क़ौमूं हिकु आहिनि। हिकु क़ौम हुजण करे हिक ॿिए जो दर्द महसूस कयूं था। जलालुद्दीन रूमी ऐं अल्लामा इकबाल जो फ़लसफ़ो प्यार ऐं मोहब्बत ते मुबीन आहे, जिन जे पैरोकार पाकिस्तानी ऐं तुर्की अवाम आहे ऐं असां पूरी दुनिया में अमन कायम करण जा ख़्वाहिशमंद आहियूं। इन मौके ते प्रिंसिपल यासिर इकबाल चयो त अॼोकी तकरीब में हैदराबाद रीजन जे हिसो वठंदड़ स्कूलनि जे 5 खां 8 क्लास ताईं जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि मां पोजीशन हासिल कंदड़ 75 ॿारनि खे सवा 2 लाख रुपया इनाम तौर ॾिना विया। तकरीब में मौजूद वालिदनि ॿुधायो त अॼोको प्रोग्राम में असांखे ॿारनि खे पोजीशन खणण ते इनाम मिलण ते फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। अहिड़ा प्रोग्राम ऐं मुक़ाबला थियण घुर्जनि जंहिंसां ॿारनि खे अॻिते अचण जा मौक़ा फराहम थियनि था। इन मौके ते ॿारनि पंहिंजा वीचार वेंदे चयो त असांखे पोजीशन खणण ते ख़ुशी थी आहे। असां चाहियूं था मुल्की सतह ते बि इन क़िस्म जा मुक़ाबला थियण घुर्जनि। तकरीब में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि पारां क़ौमी गीत ते सक़ाफ़ती लिबास पहिरें रक़्स टेबलोस पेश कया विया। शरीक महिमाननि उस्तादनि शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि तरफ़ां ज़बरदस्त दाद ॾिनी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।